सरमद मोड़ बधावा गीतन जी गुंजार में केस पैजन अजीजन बेपनाह प्यार दिनो 1993 ते पंहिंजी जीजल अमड़ सां गॾु हज बैतुल्लाह जी सादत माणियाई। सरमद जो पहिरियों एक्सीडेंट थियो, जंहिंजी ख़बर बि सारी सिंध खे वॾो सदमो ॾिनो हुयो ऐं लखें दिलनि संदसि हयातीअ लाइ मालिक दर हथड़ा खणी दुआऊं पिनियूं हुयूं। उन आसे मां खेसि बेपनाह प्यार कंदड़नि जी दुआउनि नओं जियापो ॾिनो हो ऐं हुन वरी सिंध जे दर्दनि दुखनि जूं कहाणी पंहिंजे गीतनि जूं ॻाइण शुरू कयूं। ऐं पोइ उहा 27 डिसंबर 1996 जी अभागी सुबुह, जंहिं ठठे बरसां सरमद जहिड़ो जानी जुदा कयो। सुबुह जा किरणा बि धरतीअ सां गिराठड़ियूं पाए पार कढी रुना हूंदा। ज़िंदगी जॾहिं कंहिं हादसे हथां हमेशह लाइ विछड़ी वेंदी आहे त दर्द जा आलाप लुड़क लुड़क बणिजी अखियुनि जो गस वठंदा आहिनि ऐं सुरकनि जे शाह में ग़रीबा में पुठिते फ़क़ति हिरनि जा नोहाए रहिजी वेंदा आहिनि। सारी सिंध जो मिठड़ो मां सुर संगीत ऐं कला जे ॾेह जो मिसरी ऐं खर जहिड़ो माण्हू सरमद सॼी सिंध खे दर्द ऐं दम लुड़क ऐं आऊं ॾेई सदा लाइ हलियो वियो। सरमद ब्रियालो जी बुज़ुर्ग हज़रत मख़दूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह अलैह जी दरगाह भरिसां पंहिंजे वालिद जे पेरांदी मिठी माउ जे हंज में आरामी आहे। जो क़ौम उजारे उहो जीअंदो रहंदो, जो आम उजारे उहो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ तक़दीर ॾिनी पक आहे, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। संस मिठड़ो भाउ अहमद मुग़ल पंहिंजे महबूब भाउ खे सुॾकनि जी भेटा ॾींदे दर्द जो आलाप सरमद जे साह जे नाव करे थो।